नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा आहियूं। कंडियारो में इरिगेशन वर्कर्स यूनियन रोहिड़ी डिवीज़न कंडियारो पारां इंजीनियर रोहिड़ी डिवीज़न एट मोरी खिलाफ यूनियन अॻवान पारां ऑफिस खां एहतिजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। मुज़ाहिरनि आपाशी इंजीनियर मोरो तारिक केयर हटायो, मुलाज़िमनि सां इंसाफ़ करियो जा उप ॾारींदा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते मेनू खां राजपर धर्म आलमाणी फारूक सियाल दाइम डायरी रखियल शाह ऐं ॿियनि चयो त आपाशी इंजीनियर मोरो तारिक केयर करप्शन जी बाज़ार गरम करे छॾी आहे। हू बिना जाइज़ मुलाज़िमनि खे परेशान करे रहियो आहे। हिननि चयो त इंजीनियर हर जाइज़ कम जा पैसा तलब करे थो। हिन मुलाज़िमनि जूं 3 महीननि खां पगारूं बंदि करे छॾियूं आहिनि ऐं मुलाज़िमनि जा परमिशन रद्द करे छॾिया आहिनि। इंजीनियर सरकारी ऑफिस खे पंहिंजी ज़ाती जागीर सम्झी रहियो आहे। हू ऑफिस में वेहण जे लाइ तयार ई न आहे। इंजीनियर मोरो मुलाज़िमनि जो दुश्मन बणिजी वियो आहे, जंहिं सबबि मुलाज़िम सख़्त परेशान आहिनि। इन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त इंजीनियर जी करप्शन जी नेब खां जांच कराई केस हटाए को ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।